Audio Jungle. अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर जो सिलसिला जारी है। नाज़रीन कराची खां जी नाज़रीन, कराची में सोलंगी बिरादरी तरफ़ां सरदार वहीद मुराद सोलंगी जे मान में आजियाणो ॾिनो वियो। सोलंगी हाउस ते थियल गॾिजाणी में सियासी मामलनि समेत नौजवाननि जे रोज़गार, सिहत ऐं तालीम समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। तक़रीब में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे अॻूणे मेंबर साईंदाद सोलंगी, कमिश्नर इम्तियाज़ अली सोलंगी, कमिश्नर अयाज़ सोलंगी, बिल्डर सनाउल्लाह सोलंगी, एडवोकेट ख़ादिम हुसैन सोलंगी, अजमल ख़ान, करमुल्लाह ख़ान सोलंगी ऐं इंजीनियर अज़हर सोलंगी समेत ॿियनि शिरकत कई। जॾहिं त महिमाननि खे सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। रिपोर्ट अब्दुर्रऊफ़ बिलाल, पाकिस्तान न्यूज़ TV, कराची।